जय झूलेलाल वाहेगुरु। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां 550 साल गुरु दे नाल गुरु नानक देव जी जे 550वें प्रकाश पर्व ते सिंधी समाज अॼु सुबुह जो हज़ारों संख्या में आतिशबाजी ऐं गाजे बाजे सां गॾु प्रभात फेरी कढी। प्रभात फेरीअ में लोक एंड पॉप सिंगर दलेर मेहंदी शामिल थिया, जंहिं पंहिंजे गीत भक्तीअ सां समा वधियऊं। हीअ प्रभात फेरी सुबुह जो 5 बजे निकिती। प्रभात फेरीअ में सभिनि खां अॻिते 5 प्यारा हलनि पिया। उन खां पोइ मार्ग जी सफ़ाई कई पई वञे। घोड़ा, बग्गी ऐं झांकियुनि सां सजल वाहन आकर्षण जो केंद्र ठहियल हुया। बिलासपुर जिले जे अलावा मुंगेली, रायपुर, भाटापारा, तखतपुर सहित अन्य स्थाननि मां हज़ार संख्या में श्रद्धालु शामिल थिया। प्रभात फेरी सिंधी कॉलोनी, राजेंद्र नगर, बृहस्पति बाजार, प्रताप टॉकीज चौक, सरखंडा पुराणो पुल, सरखंडा नए पुल मां थींदे हुए नेहरू चौक, उन खां पोइ झरा भाटा पहुती। इन खां पोइ आख़िरीअ में प्रभात फेरी वापसि दरबार साहिब पहुती। प्रकाश पर्व में आयोजित कार्यक्रम जो समापन थियो। आख़िरीअ में राति जो लंगर जो कार्यक्रम बि रखियो वियो हुयो। धन गुरु नानक दरबार साहिब जे प्रबंध समिति जे ओर सां डॉक्टर हेमंत कलवानी, प्रकाश जग्यासी, सुरेश वाधवानी सभिनीनि सां आग्रह कयो कि अरदास में शामिल थी करे ऐं लंगर में शामिल थिजो। प्रभात फेरीअ जो जगह जगह आतिशबाजी ऐं गुलनि सां स्वागत थियो। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत, समस्त वार्ड पंचायत, महिला व युवा विंग जा अध्यक्ष ऐं समस्त सदस्यनि ने प्रभात फेरीअ जो भव्य स्वागत कयो, जंहिंमें प्रमुख आहिनि किशोर गिवनानी, देवीदास वाधवानी, नंदलाल पुरी, विजय शुगानी, गोवर्धन दास मोटवानी, रमेश मोटवानी, राम नागवानी, विनीता भावनानी, कंचन मलघानी ऐं अन्य माण्हू वॾी संख्या में शामिल थिया। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल, वाहेगुरु।